शाहू, नवाब खान बनीअ जो कब्ज़ो ख़त्म कराए छॾियो। सोबत फ़कीर बनीअ जो नालो ई न वठ। हाणे मूंखे इहो ॿुधा त नवाब खान खे कहिड़ी अटकल सां मारियो वञे। अटकलूं वरी छाजूं अदा वॾा, सिधो हली सीने ते रिपीटर था रखूं। शाहू, जज़्बाती न थी। उठनि खे चोराबा अटकल सां पारा बहनि। हेलो, केर थो ॻाल्हाई? पोइ नालो का ज़ात बि हूंदई न। जे तूं नालो नथो ॿुधाई त पोइ मां तुंहिंजी ॻाल्हि ते इतबार कीअं कयां? दावड़ा केर हो? सालू, तू चई तो सोट ज़ालूं वठी ॻोठ छॾे वियो आहे, पर सोट खे त नवाब खान पाण वटि रहायो। अदा इहा पुराणी ॻाल्हि थी, नई ॻाल्हि मां थो ॿुधायां। सोट खे हिते ॻोठ में मज़ो छो नथो अचे? जंहिं माण्हू खे हिकिड़ो दफ़ो शहर जो चस्को लॻो, उहो ॻोठ में कीअं रहंदो? बापू अॼु खिलंदो थो अचे, ॾाॾे जे क़बर तो न्याउ मिलियो अथसि छा? हाय पटरी ही निकती पई थई। मुआ ममड़ा तो त चयो न त मां वापस मोटी कोन ईंदसि, पोइ छो आयो आई? हलाती तोडी तुझा कुंड, तो त संग कोन वठीनो, मूंखे त संग मिली वियो आहे न। कंहिंजे लाइ संग वरितो अथई? सालूअ लाइ संग वरितो अथई बाबा? अरे सालूअ लाइ मां पंहिंजे लाइ संग वरितो आहे 2 लखनि में। अबा 2 लखनि में संग वतुई? असांखे ॿुधाए त सही त कंहिंखां संग वतुई? असुल कोन ॿुधाईंदोसांव, मूंखे तव्हांजी ख़बर आहे। हिन तोडीअ जे कुंडनि ते तव्हां मुंहिंजो कयल सौदो बि ठाहे छॾींदव। तूं 2 लख रुपया आणी दे किथां जो संग वठंदे? मिड़ई कुझु ॾींदुसि, कुझु ओधर ते। बाबा, ओधर ते बि संग मिलंदा आहिनि छा? ये कहिड़ा बुखिया आहिनि जिन तोखे ओधर ते संग ॾिनो? जॾहिं कुहार वठी अची तव्हांजे अॻियां विहारियमि न, तव्हांजो वात पटिजी वेंदो ऐं हिन तोडी जो हां सड़ी वेंदो हां। मां बि ॾिसंदसि असल कोडर वहाए ऐं ज़ाल जा ख़र्च पूरा कंदे। छो अची बुछड़ो थियोई? छो कोडर हणंदुसि? 2 पुटनि जो पीउ आहियां, मूंखे पंहिंजी ज़मीन आहे, उठलो त कोन आहियां। अड़े सुभाणे तोल घुराए वेही मुंहिंजा लाॾा चओ, मेहराब मुंहिंजो लखनि जो। मां ॿुधाए थी छॾियां त शादी भले कर, बाक़ी ज़ाल वठी हेॾे न अचिजांइ, न त लठियूं हणी ॿिन्हिनि खे डोड़ाए कढंदसि। थधी थी एॾा कुंड न ॾे। मां अहिड़ी ज़ाल वरिती आहे जेका तोखे सबक़ सेखारींदी। ॿुधार त मरी वई, पोइ पक बाबा तो माई साबा जो संग वतो आहे। वॾा या त असांजी क़िस्मत भली जो असां बची वियासीं। शाहू, इहो फोन करण वारो केरु? वॾा मोबाइल दे, मिंट में ख़बर पइजी वेंदी त इहो फोन करण वारो केरु आहे। हेलो, छा हाल आहे भाऊ फतेह मोहम्मद? सफ़ा विसारे छॾियो अथई? फतेह मोहम्मद जो नंबर न आहे? छॾ यार, मज़ाक थो करी? ॼण मां तुंहिंजो आवाज़ सुञाणा ई नथो। भला मां कसम खणा छा त फतेह मोहम्मद न पर वारस आहियां। वारस? कहिड़ो वारस? फकीर सोबत जो भाइटियो? हा, तूं केरु थो ॻाल्हाईं? अम्मा सोनू? तेनू बाबा मूंखे अव्हां सां ॻाल्हाइणो आहे।
मूंखे इहो ॿुधायो त फराज़ किथे आहे? फराज मूंखे फराज जी का बि ख़बर कान्हे का। तव्हांखे बि ख़बर न आहे त पोइ फराज़ किथे आहे ऐं घर छो न पियो अचे? अमा सोनू, या त मूंखे का ख़बर कान्हे का त हू किथे आहे ऐं घर छो नथो अचे। ॾिस तूं न बाबा, मूंसां कोन न ॻाल्हाइजांइ। मूंखे सच सच ॿुधाइजांइ त छा फराज़ खे बाबा क़तल कराए छॾियो आहे? न न, पर इन ॻाल्हि जी त मूंखे का ख़बर बि न आहे, छो जो हाजी बाबा अॼुकल्ह मूंखे पंहिंजो पाण खां परे रखियो आहे। को बि राज़ मूंखे न आहे ॿुधाईंदो। थींदो बाबा, मां ॾाढी परेशान आहियां। प्लीज़ प्लीज़ मुंहिंजी हेल्प कयो। मां तुंहिंजी हिकिड़ी मदद करे सघां थो सोनू। थींदो बाबा, मूंखे कंहिं बि तरीक़े सां इहो मालूम कराए ॾियो त फराज़ किथे आहे। न हू मुंहिंजी फ़ोन थो खणे, न ई मैसेज जो जवाब थो ॾे। छोरी फोन ते कंहिं थी ॻाल्हाए? सां बि ॻाल्हायां? तुंहिंजो छा? ऐं तूं केरु थींदो आहे? तोखां पुछण वारो। छा चई? मां केरु थींदुमि पुछण वारो? हाँ? मां केरु थींदुमि पुछण वारो? तुंहिंजो इहे जमाटू खण वारियूं ॿियो अथई। अॼु खां जेकॾहिं मुंहिंजे मथां हथु खयई न, सुठो न थींदई। मरंदी तूं मुंहिंजे हथां मरंदी। मां मूंखे न पाए। जाबिर छा थियो अथई? लुण खणी लातो अथई। पाड़े वारा ॿुधंदा त छा चवंदा? बाट करे बि तूं, इहो मुंहिंजी इज़त ऐं ग़ैरत जो मसइलो आहे। मूंखे सिर्फ़ु हिन खां इहो पुछी ॾे त फ़ोन ते कंहिं सां पई ॻाल्हाए। इज़त ऐं ग़ैरत वारा पंहिंजे ॾोरनि ऐं धीअरुनि सां ईअं त न आहिनि ॻाल्हाईंदा। मां तोखे ॿुधाईंदुसि त इज़त ऐं ग़ैरत वारा कीअं ॻाल्हाईंदा आहिनि। सिर्फ़ु हिन माउ जो पुटु हथ अचे, उन सां गॾु तोखे बि सज़ा ॾींदुसि। गुलाब ने गुलाब गुलाब किथे आहे? गुलाब जो खुशबू वठास भला। अरे वो गुलाब ने। अच्छा वो गुलाब जामुन अदाइयो तो न सब के मां खावा, मूंखे भुख लगी आहे। मुंहिंजो वात पाणी थी थो। अरे खण वारो गुलाब जामुन ने बाक़ी जेको असां के खाईंदो उहो हुड्स। अरे हे तो वो गुलाब आहे जेका नाने मेरा बसा के मैं वठी दी। अरे हे तो वडो नंबर आ, भज त भजू। ओदा खमू गुलाब ने थई। गुलाब जे मुंह ते जिन्ना जेको फिरी क्रिया साजे अॻियां थो अचे बा। अरे मां जिन न आहियां, साॻो ई गुलाब आहियां जंहिंजी तव्हां अधु में खाई वियो ऐं ओगराई बि कोन न। आदम खोरो ॾाइण माउ जा पुट। अधा गुलाब और मुझे मतलब आधा गुलाब। हिन मर्दो के छा घुर्जे इहो ॿुधायो रुगो। अरे पैसा खपनि, ॾोकड़ खपनि, रक़म खपे रक़म। ये टई शयूं असां वटि कोन थई, बाक़ी अम्मा वटि लख पिया थी लख। माई साहिबा ईअं मूंखे पैसा कोन ॾींदी। मां तव्हां ॿिन्ही खे अॻुवाह करे खयो हलियो वेंदुसि, पोइ ॾिस कीअं थीजे पैसा। अदा अदा असांजी मां असांजा लाश तो ॾिसी सघे पर मूंखे टको बि कोन ॾींदी। हा दा असांजी मां नाहे नाहे। बाक़ी तव्हांजो पीउ आहे छा? अरे नचरा तू इन ॻाल्हि खे समझी नथो न। हिन मां अरे 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 मारो पए वगा।
ताग मां कोन छॾींदुसि। दुश्मन तोखे जहिड़ो नथा ॾिसण चाहिनि। ख़बर आहे सुमिरन त मिल्कियत जे करे सभु मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि। ख़बर ई नथी पए त केरु सॼण आहे ऐं केरु दुश्मन आहे। हाजी बाबा, अवां भली सॼी दुनिया खे पंहिंजो दुश्मन सम्झो, पर तव्हांजा सिर्फ़ 3 दुश्मन आहिनि, सोबत फ़कीर, लाल खान ऐं जाबिर खान, ॿियो को बि न आहे। मां त चवां थो त हाणे ॻोठ न वेंदा करियो। सही त चईंसि तो दीनू बाबा त ही अकेलो ॻोठ वञे ई न, पर मां त चवां थी त ॻोठ तां वञो ई न। ईअं ई थो कयां, ॿनी दुश्मननि खे ॾेई हथ झंडे जी तुंहिंजे साम्हूं थो पिया। छा कंदासीं अहिड़ी मिल्कियत जेका असांजी जान जी दुश्मन बणिजी वई। दिनू हींअर जो हींअर ॻोठ वञ, मुंहिंजी सॼी मिल्कियत जा 3 हिसा कर, हिकु लाल खान खे, ॿियो सोबत खे ऐं टियों जाबिर खे ॾेई फौरन मोटी आ। हाणे त ख़ुशि थी ईअं न? मां तव्हांखे मिल्कियत विराइण जे लाइ नथी चवां। बाक़ी छा थी चवणु चाहीं? विकिणी छॾ समूरी ज़मीन। हाणे असांजो ॻोठ में केरु आहे? बस रुगो बनी विकिणां, दुश्मन जे पेरनि ते हथ रखी माफ़ी न वठां। ॾिठो हाणे अची मथां मूंखे शहर में मारे वञनि। दीनू। जी हाजी बाबा। दीनू, तोखे जेको कमु चयुमि उन जो छा थियो? हाजी बाबा, अवां भली नाराज़ थियो, पर मां नथो चाहियां त सोनूअ खे तलाक थिए। पर मूंखे ईअं ई करिणो आहे दीनू। हाजी बाबा, तव्हां जी कयो था त भली कयो, पर करे कोन सघंदो। मां ईअं ई कंदुसि जीअं सोचियो आहे। छो फोन ते ॻाल्हाइण ॾोह आहे छा? अम्मा, जाबिर खान जा 50 असूल आहिनि, हू ज़ाइफ़ुनि खे फोन ते ॻाल्हाइण नाहे ॾींदो। ये ज़ाइफ़ूं तव्हां आहियो जेके जाबिर भटिजी करे जियो ऐं मरो थियूं, मां न। तोखे हिन घर में चाचे जाबिर जी मर्ज़ी सां जीअणो पवंदो। तू चुप करे वे, तुंहिंजो मां घणो ॻाल्हाइण बर्दाश्त कयो आहे। हाणे तुंहिंजो हिकिड़ो बि लफ़्ज़ मुंहिंजे हवा में तीर वांगुर तो चुभे। नज़ीरा, तू छॾ न ॻाल्हि खे। अम्मा सोनू, तू कावड़ न कर, पाण ई फराज़ ईंदो सम्झाईंदो पंहिंजे पीउ खे। छा मूंखे सम्झाईंदो? सभु सम्झी वियो आहियां। जेका लिकी लिकी पंहिंजे पीउ जी पग लताड़े मुंहिंजे पुट सां शादी करे, उहा मूंखे पग बदिलाईंदी? कुझु ख़्याल त कर, इहो तुंहिंजो ॻाल्हाइण आहे? न चाची न, न चईसि, जेको हिनखे ॻाल्हाइणो आहे ॻाल्हाइण ॾीसि। तूं ॻाल्हाए। अचे अचे, ही वठ मोबाइल, ॻाल्हाए। लिकी लिकी छो थी ॻाल्हाए? मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए न, मां बि त ॿुधां। हुन सां जेको मूंखे ॻाल्हाइणो हो उहो माण्हू सां ॻाल्हाए छॾियो। हाणे मां तोसां अखियुनि में विझी करे ॻाल्हाईंदसि। तूं मूंसां अखियुनि में मिलाए करे ॻाल्हाईंदी आहे? यामुल, इनखे सम्झा इनखे त ही मुंहिंजे हथां मरी पवंदी। कहिड़ी ॻाल्हि ते तोखे हैरत थी अचे? मां का निधन की आहियां जेके तूं मारी दे, सिर्फ हिक फराज़ जे करे। तूं जहिड़े जानवर जे घर में थी रहां, समझे या अञा समझाए? रानी, तू तो सफ़ा वहमन में विकोड़जी वई आहीं। वहम न रहमान, मुंहिंजी अख आज़मायल आहे। जॾहिं बि फरंदी आहे न, का न का मुसीबत ज़रूर ईंदी आहे। रानी, खुदा के मन अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर। रहमान, तूं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि मन, तूं बस हितां निकिरी हल। जेके माण्हू नवाब खान जे मथां फायरिंग करे सघनि था, उहे गोलियूं मुंहिंजे नसीब में जेकॾहिं उहे गोलियूं लिखियल हूंदियूं न त ज़रूर लॻंदियूं। उन्हनि गोलियुनि खे मां रोके त नथो सघां न। खुदा न करे ईअं थिए, बस न कर इहा ॻाल्हि। अलाए छो मुंहिंजा साह रुकजी था खॼनि। रानी, शायदि तुंहिंजी तबियत ठीक न। हल त मां तोखे डॉक्टर ॾे वठी हलां। न रहमान, मां ठीक आहियां। तूं भला मुंहिंजी एतिरी त ॻाल्हि मञ न।
तो अॼु घर खां ॿाहिरि न वञ। रानी वॾी ॻाल्हि थी करी। चाचे रमज़ान जे वञण खां पोइ त सफ़ा तूं ड्रिजणी थी वई आहीं। रहमान मां ड्रिजणी न, मां अकेली थी वई आहियां। मुंहिंजे अकेलापे जो तोखे ज़रो बि एहसास न आहे। तूं हिकिड़ो ॾींहुं त मूंसां गॾु गुज़ार। छा मुंहिंजो एतिरो हक़ बि न आहे? छा फ़ैसिलो कयो अथई सुहिणा साईं? मां को बि फ़ैसिलो नथो करे सघां। राणा मूंखे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? फ़ैसिलो तोखे पाण करणो पवंदो ऐं उन फ़ैसिले ते तोखे पछता न हुअणु खपे। केतिरो बि ॾुख ऐं तकलीफ़ तोखे बर्दाश्त करणी पवंदी। मां सोनू जी सलाह खां सवाइ को बि फ़ैसिलो कोन कंदुसि। सोनू मुंहिंजी जुदाई जो सदमो बर्दाश्त करे कोन सघंदी ऐं मां सोनू खां सवाइ मरी वेंदुसि। त पोइ ॿियो रस्तो मूं तोखे ॿुधाए छॾियो आहे। हाणे जेको तुंहिंजो ज़मीर चए न उहो ई वञी कर। ठीकु आहे राणा, मुंहिंजो जेको फ़ैसिलो हूंदो मां तोखे हुन खां आगाह कंदुसि। खुदा हाफ़िज़। चाचा कावड़ थी छॾ। तूं सोनू खे वञी पंहिंजे पीउ जे घर छॾे अच। छोरी खे पीउ मां जे घर छॾे अचां? हाँ, इन छोरी जो इन घर मां लाश निकिरंदो। लाश न छॾींदुसि इन छोरी खे, न छॾींदुसि। हाँ, न छॾींदुसि। छोकरी जे हथ में बंदूक ॾिसी छिरकी भी रहे। पंहिंजो पाण खे बहादुर तो समझी न। हाँ? ऐं नालो त केॾो रूपदार अथई, जाबिर खान। हिन बंदूक खां पियो ॾिजे। मारेस क्यों न था मारे? घड़ियों तो ॾाढी पियो करे। नज़ीरा मुंहिंजे लाइ त वॾो शींहुं हूंदो आहे, हिते मुंहुं ॾे न। चाची ॼामे न कयोसि वीचारे खे वधीक शर्म, पर पइजी त जाबिर खान केतिरो बहादुर आहे। मूंखे बेबुनियादी सम्झण वारा चाचा जाबिर खान गैरत वारियूं नूर कॾहिं बि पंहिंजे सहुरनि जा पटका न लाहींदियूं। तव्हांजे मथे ते पटका ई अहिड़ा ॿधल आहिनि जो कि पाण मुरादो लही था वञनि। खणी ॿियारी ॻाईं अथई। बंदि कर इहा बकवास। तोखे इहा बकवास अॼु ॿुधणी पवंदी। छाजे लाइ बीमारी छा हुयो? फोन ते कंहिंसां पिया ॻाल्हायो? ॿुधाए त फोन ते कंहिंसां पिया ॻाल्हायो? उन दीनू बाबा सां पिया ॻाल्हायो, जेको मूंखे पंहिंजे पीउ खां वधीक प्यार ॾींदो आहे। हैरत त मूंखे अचणु खपे जो तो मूंखे एतिरियूं वारियूं ॾिनियूं। गोली ते मूंखे तुंहिंजे सीने में हणणु खपे। पर अॼु फराज जे सदके तोखे माफ़ थी कयां। वठ बंदूक, तूं ई ॿुधाए त मरणु कंहिंखे घुरिजे।
मरण तो तोखे घुर्जे। जी बिस्मिल्लाह मार भला मार मुखे मां त आया ही तुझे दुश्मन जी थी है न बेवकूफ तो मां हुयस जो ही घर छड़े करे न वया मोड़े मुखो वधीक त कुछ पुत्र सियाणो जे न घर में जमण पसंद ही न कर मारे चल मुखे भी मार मुझे पुट वांगर मार मुखे मुझे पुट वांगर मार मुखे हाँ बापू कहिड़ी खबर है? ठीक है तू फोन बंद कर मां उन्हीं जो बंदोबस्त कया थो। छोरी तुझे मथा मौत टरी वई अज तुझे बदरा बियो को मरंदो। समझ में ही न थो अचे सापा जे पुटन सां लख रुपए जो वायदो कयो था छोरन के लख रुपया न ॾिनम त सौदो ख़राब थी वेंदो पोइ हीअ तोॾी मूंखे असुली वठ ई न ॾींदी वॾो बेइज़तो कंदी हाणे अरे बी असुली कम थी वियो अॼु तोॾीअ खे तप थो ॾियां जेस ताईं पाड़े मां मोटी अचे तेस ताईं उन जे सोन खे खणी तप थो ॾियां विझां तो इहो सोन मुझे कमरे में छो खड़ियो है चाहे पत्ती गोलण पे वयम चवां पियो त चाहे ठाहे पियां तूं अलाए काॾे वई हीअं पाड़े में कोने का खंड पति वठी अच त मां थी चाहे ठाहे ॾियां वेही पी हा वठी तो अचां किलो खंड जो वॾो दॿो पतीअ जो आयो देरी न थी अॼु न ममड़े खे अलाए कहिड़ी झिरकीअ पुॼो न जो खंड रही पती तो वठी अची